मुअज़्ज़िज़ ख़वातीन व हज़रात, हमेशा जियां अॼु बि अब्दुल गफ़ूर खोसो अव्हांखे सलाम अर्ज़ थो करे थर प्रोडक्शन जी हिन कैसेट में। साईं मुंहिंजा असांजी हमेशा खां इहा कोशिश रही आहे त के नित नयूं शयूं अव्हांखे ॾिजनि। असांजी हिकु अहिड़ी फ़नकारा जेका तमामु घणो बीमार रही पर संदसि नाले ऐं संदसि आवाज़ खां केरु वाक़ुफ़ु कोन्हे। अॼु बि उहो अमर आवाज़ जॾहिं गूंजंदो आहे त लखें दिलियूं उनखे ॿुधण लाइ बेताब थियो वञनि। जी हा ख़वातीन हज़रात, ही आहे उहो आवाज़ जो उन फ़नकारा उन अंदाज़ सां ॻायो जॾहिं हीअ फ़नकारा अञा बिल्कुलु सिहतयाब हुई, पर तबियत जी नासाज़ाईअ खां पोइ जॾहिं हू ॿीहर ॻाइणु शुरू करण लाइ असांजे स्टूडियोस में पहुती, असां हिन खां पहिरें जॾहिं पाण बीमारीअ जी हालत में हुई त काफ़ी कैसेटुनि जे ज़रिए पंहिंजे ॿुधंदड़नि खे इहो चयो हुयोसीं त फ़ौज़िया जी तबियत जे बारे में ज़रूरु असांखे लिखिजो ऐं उन सां पंहिंजूं दुआऊं शामिलु कजो। असांखे तमामु घणनि महिरबाननि मोट ॾिनी ऐं ही जेके हेतिरा सारा ख़त असांजे साम्हूं आहिनि, इहे उन्हनि ॿुधंदड़नि जा आहिनि जिन पंहिंजे नवाज़िशनामनि जे ज़रिए असांखे लिखी करे इहो पुछियो आहे त फ़ौज़िया जी तबियत हाणे कीअं आहे। त फ़ौज़िया, सभ खां पहिरें त मां पंहिंजे तरफ़ां ऐं हिननि हेतिरनि सारनि महिरबाननि जे तरफ़ां अव्हांखे अस्सलाम वालेकुम चवां थो। वालेकुम अस्सलाम खोसा साहब। फ़ौज़िया, ही जेके हेॾा सारा ख़त तव्हां मुंहिंजे साम्हूं ॾिसो था पिया, ही उन्हनि महिरबाननि जा आहिनि जिन अव्हांजी तबियत पुछी आहे। भला हाणे अव्हांजी तबियत कीअं आहे? हाणे तबियत काफ़ी बहितर आहे, बसि हलण जहिड़ा थिया आहियूं। फ़ौज़िया, मुंहिंजे ख़्याल में ही न सिर्फ़ु असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु रहियूं, पर असांजे सभिनी ॿुधंदड़नि जूं दुआऊं, लखें सिंध वासियुनि जूं दुआऊं बि अव्हां सां हुयूं। भला अव्हां इन्हनि मारूड़नि लाइ छा चवंदियूं? मुंहिंजे मौला जूं भलायूं आहिनि ऐं मारूड़नि जूं दुआऊं आहिनि। सही। जो अॼु मूं में एॾी हिमत थी आहे त हिकु दफ़ो वरी पंहिंजे ॿुधण वारनि जे साम्हूं आहियां। माशा अल्लाह। बसि मां त इहो ई पई चवां। ओह भला छा? सूरन में सड़ी अॼु आई आहियां, सूरन में सड़ी अॼु आई।
बीमारी मां उथी अॼु आई आहियां, बीमारी मां उथी अॼु आई आहियां, जानियाऊं जली नहीं जाई आहियां, जानियाऊं जली नहीं जाई आहियां। मुंहिंजी कावड़ घणी मिठा तोत हुई, पर तोखे ॾिसी वई हाण लही। मुंहिंजी कावड़ घणी मिठा तोत हुई, पर तोखे ॾिसी वई हाण लही। उॾेराई बची अॼु आई आहियां, अली मोहम्मद बची अॼु आई आहियां, जानियाऊं जली नहीं जाई आहियां, जानियाऊं जली नहीं जाई आहियां। बीमारी मां उथी अॼु आई आहियां, बीमारी मां उथी अॼु आई आहियां, जानियाऊं जली नहीं जाई आहियां, जानियाऊं जली नहीं जाई आहियां। तुंहिंजी मर्ज़ी